नाज़रीन, लाड़काने में डिप्टी कमिश्नर SSP तोड़ी ॿियनि सरकारी अमलदारनि तरफ़ां भलारे महीने रबिल अवल जी मुनासिबत सां दरबार हाल में सॾायल उलमा कराम वारे इजलास में वक़्त ते न पहुचण ते आलमन सख़्त एहतजाज कंदे सरकारी इजलास जो बाइकाट करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई। जी अहमद मुजतबा, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 20 खां वधीक जमायतनि जी अॼु लाड़काणे में गॾिजाणी थी, जंहिंमें डिप्टी कमिश्नर SSP तोड़े ॿियनि सरकारी अमलदारनि भलारे महीने रबीउल अवल जे मुनासिबत सां सॾायल जमायत अहले सुन्नत समेत ॿियनि मुक़ादिब फ़िक्र जे अलमाए कराम वारे इजलास में वक़्त ते न पहुचण ते अलमाए कराम सख़्त एहतजाज कंदे सरकारी इजलास जी बाइकाट करे डिप्टी कमिश्नर SSP ऐं ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन ई मौक़े ते जमायत अहले सुन्नत जे 20 खां वधीक जमायतनि जी गॾियल इत्तेहाद अहले सुन्नत लाड़काणे जे अॻुवाण मौलाना बदरुद्दीन सुर्यो, सैयद सरताज अहमद शाह, जमायत इस्लामी जी अॻुवाण एडवोकेट मोहम्मद आशिक़ अली दामराजे, शिया अॻुवाण ज़वार काशिफ़ अली मेमण ऐं ॿियनि चयो त लाड़काणे इंतिज़ामिया ते अफ़सोस आहे जो काइनात जे रहबर मोहसिन इंसानियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वलादत बासआदत जो महीनो अची वियो आहे। इजलास खे 3 वॻे घुराई, उन ई टाइम ते न पहुचण तां तमामु मुक़ादिब फ़िक्र जा आलिम सगोरा लाड़काणो इंतिज़ामिया जो इंतज़ारु कंदा रहिया, पर को बि ज़िम्मेवार आफ़ीसर न अचण सबबि इत्तेहाद अहले सुन्नत समेत समूरनि मुक़ादिब फ़िक्र जे आलिमनि लाड़काणो इंतिज़ामिया ख़िलाफ़ अॼु सख़्त नारेबाज़ी कई आहे। हिननि चयो त जेकॾहिं 12 रबीउल अवल ते बि ईअं ई थियो त असीं सख़्त एहतजाज पिणु कंदासीं। जी अहमद मुजतबा, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हांजी महिरबानी।